अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? सब ठीक ठाक आयो, खुश आयो, खैरियत सां आयो। उम्मीद आहे तव्हां सब खैरियत सां ऐं ठीक ठाक हूंदव। दोस्तों, मुंहिंजो नालो वज़ीर अली आहे। ही ऐं पहिरियों व्लॉग ठाहे रहियो आहियां हिन यूट्यूब चैनल ते। ही सिंधी व्लॉग जेको आहे त पहिरियों व्लॉग आहे हिन मुंहिंजे चैनल जो। त तव्हां भाइरनि सां गुज़ारिश आहे त हिन व्लॉग खे महिरबानी करे पूरो ॾिसंदा। हिन चैनल ते आउं जेके बि वीडियो ठाहींदुसि अंदरूनी सिंध जा हालात ऐं जेको आहे त सिंध जे ॻोठनि जा व्लॉग जेके आहिनि त उहे ठाहे ऐं तव्हांखे ॾेखारींदुसि। इंशाल्लाह जेको आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। ऐं हीउ मुंहिंजो पुटु आहे वॾो सिकंदर अली नालो अथसि। ऐं हिन खां ॿियो नंढो आहे, 2 पुट आहिनि मुंहिंजा। ऐं हीअ असांजो घरु आहे गरीबाणो मिड़ई। तव्हां जेको आहे त ॾिसी सघो था। ग़रीब ॻोठ मां असां तालुक़ु रखण वारा माण्हू आहियूं। इंशाल्लाह ताला जेको आहे त डेली असां हिकु वीडियो रोज़ाना अपलोड कंदासीं ऐं तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। इन जे लाइ महिरबानी करे असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। हीउ मुंहिंजो घरु आहे, मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीउ असांजो घरु आहे जेको आहे त हीउ मोटरसाइकिल बीठी आहे ऐं हीउ नलको लॻियलु आहे। ऐं हीउ झूपड़ी आहे जेका तव्हां ॾिसो था। हीउ 2 खटूं आहिनि जेके हाणे वठी आयो आहियां, अधु कलाक खनि थियो आहे शहर मां। ऐं हीउ सोलर प्लेट आहे। हीउ घरु तव्हां ॾिसी सघो था असांजो। हे ॿार आहिनि मुंहिंजा जेको आहे त ॿेर छाणे रहिया आहिनि। हीउ ॿेर जो वण आहे असांजे घर में। छाण जल्दी कर, ॻाढ़े हिन से। हाँ किथां आनस? हाँ किथां? दोस्तों, ही ॾिसो मां सामान वठी आयो आहियां शहर मां। ही जेको आहे त मिर्च आहिनि, ही बि मिर्च आहिनि। ऐं ही जेको आहे त गेहा, ऐं ही बि गेहा। ऐं साईं खे चवां ही जेको आहे त ही खंडु आहे 2 किलो। हे चांहि जो पुड़ो आहे, पती जो पुड़ो। ऐं ही आहे सरफ। ही आहे कपिड़नि वारो साबुण। ऐं ही आहे तड़ वारो साबुण। ऐं ही आहे सरियं वारो तेल। ऐं ही आहे कुझु ॿारनि जे लाइ खाइण पीअण जी शइ, चाट वग़ैरह। सो इहो सॼो सामान आहे दोस्तों, वठी आयो आहियां 250-300 रुपए जो। ऐं 6 किलो जेको आहे त कपह आहिनि बोरे में, इहो विहाणनि जे लाइ। सो दोस्तों, इहो सामान वठी आयो आहियां 250-300 रुपए जो। तव्हां ॿुधायो सही वरितो आहे या महांगो आहे घणो? सो दोस्तों, हिन महिल जेको आहे सिजु लहण वारो आहे। अॼोके व्लॉग खे हिते ई कयूं था एंड। मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में। तेसिताईं ॾिजो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।